भाऊ असां फ़ैसिलो कयोसीं मौज़ूम ख़ान आबासी वटि साल ॾेढ 2 साल थिया आहिनि। उन फ़ैसिले में किस्तियूं बि असां ॾिनियूं आहिनि। हर शइ हाणे केसनि जी रुॻो लिख पढ़ रहियल ई हितां पोयों हिननि जो सोलंगियुनि सां बिरादरी असां हिननि जो ॿांह ते संङियूं ते तकरार इन बशीर जो FIR बि कटियल आहे उन ते अगवा जी FIR नौंदरे थाणे ते कटियल अथसि। उन्हनि सां पंहिंजी मुंहुं मारी अथनि उहे विढ़ी विया अथनि हितां नारा हणंदा विया सॼे मुल्क खे ख़बर आहे असांजो न हुन में हथु आहे न मुलविस आहियूं हर भर बेगुनाह असांखे था अटकाइनि। असां वसारनि ऑफिसरनि खे अपील था कयूं त असांजो सही साफ़ शफ़ाफ़ जांच कराए असांखे जेको आहे बाइज़त बरी कराइनि केस मां। सीख साहब बि मौज़ूम ख़ान आबासी ॾे फ़ोन कई त बाबा हिननि खे बिरोहिन खे चओ त ॿांह मोटाइनि। उहे विया हुआ बिरोही बि उते विया हुआ सभु हुननि खे चई त बाबा मां ॾींहं ॿिनि में तव्हांखे ॿांह मोटाए ॾींदुसि। पोइ उतां उथिया हलिया विया अलाए छा थियो उन्हनि जो पंहिंजो ॻाल्हि हुयो असांखे उनजी ख़बर न आहे। भाई ईअं असां ॿुधोसीं त मौज़ूम ख़ान खे नादर हुसैन मंगसीअ फ़ोन कई त भाई हिननि खे ॿांह मोटाए ॾे मुंहिंजनि माण्हुनि खे। उन्हनि पोइ अलाए छा चइनि त 2 ॾींहंनि में असां मोटाए ॾींदासीं। हिन मोहम्मद बख़्श अचनि ऐं पोइ इहे पाण में विढ़िया आहिनि असांखे ख़बर का बि कान्हे त हिन छा ते विढ़िया छो न विढ़िया छो न ॾिनऊं ॿांह छा न कयूं। हाणे उहा अगवा जी FIR बशीर ते कटियल आहे हुनजे भाणेजनि ते कटियल आहे। छोकिरी अञा ताईं न मोटी आहे उहो लॾियूं हलिया विया हितां। ऐं असां सिंध IG खे अपील था कयूं बिलाल भुट्टो साहब खे चेयरमैन पीपल्स पार्टीअ खे अपील था कयूं त असांजे जहिड़ो जेको आहे वधायो न वञे भली जा इंक्वायरी कराई वञे जेको उन में मुलविस बिहे थो उन्हनि खे सज़ाऊं अचनि। असां त अॼु बि राज़ी आहियूं त भली लिखितूं पहिला आहिनि मौज़ूम साहब वटि 3 महीना थिया आहिनि असां भॼी बीठा आहियूं लिखितूं बि नथियूं मिलनि त को लिखितूं मिली हिक ॿिए खे आजूं करे केसनि मां लिखी ॾियूं। हाणे केस असांजे मथां दाख़िल कराईंदा था त असां चऊं त असां सां हक़ु इंसाफ़ थिए भली हुनजी जांच कई वञे जेको मर्डर थियो आहे जंहिंजे मथां बि जंहिं बि कयो आहे हुनजी उहा सज़ा उनखे मिले न। ॿियनि कहिड़नि ग़रीबनि असां कहिड़ो ॾोह कयोसीं असां पंहिंजे घरनि में वेठा आहियूं असांखे त ख़बर ई कान्हे का को असां न उन्हनि सां मुलविस ई आहियूं। जहिड़ो उन्हनि सां सॼो उन्हनि सरेआम कयो आहे ॾींहं जो 8 बजे जो खून आहे लिकियल त कान्हे ॻाल्हि सॼी दुनिया ॾिठो आहे जेके विढ़ण वारा माण्हू ॿ ॼणा था वञनि विढ़िया हिननि नाला ॾिना आहिनि 8-10 नाला बेगुनाह असांखे परेशान था कनि ॿियो कुझु बि कोन्हे को। हिते 120 घर वेठा सोलंगियुनि जा उहे सोलंगी हिननि ॾे पंधप करे ॾिठा आख़िर 2 ॾींहं थिया आहिनि लॾे विया पंहिंजा टपड़ खणी विया हलिया उन खां पोइ अची इहे विढ़िया आहिनि। मीर नाज़र ख़ान मंगसीअ बि मौज़ूम साहब खे फ़ोन करे चयो त बाबा इहो मसइलो हल कर। हिननि इहो रोज़ु ॾटा ॾींदा पिया अचनि त अॼु था ॿांह ॾियूं सुभाणे था ॿांह ॾियूं अॼु था ॾियूं सुभाणे था ॾियूं ॿांह उन्हनि खे न मिली तॾहिं उहो विढ़िया हूंदा असांखे ख़बर न आहे न असांजो उन्हनि सां को राब्तो ई आहे न असां उन्हनि सां कोई उथण वेहण ई आहे। बाक़ी हिते रहिया आहिनि 10-12 साल हिते असांजा सार दार हर दर खाईंदा सॼे ॻोठ खे सुञाणींदा आहिनि। ईअं न त को हिकिड़े माण्हू खे सुञाणींदा आहिनि सॼे ॻोठ सां उन्हनि जी उथणी वेहणी आहे। असां लाड़काण सदर खे पंहिंजो ख़ुर्शीद अहमद जुणेजे खे एजाज़ साहब लिगारी खे अपील था कयूं त बाबा हिन जी तव्हां जांच कराए असांजो झेड़ो ख़तमु करायो वञे। असां झेड़े करण खां बेज़ार आहियूं। हाणे 20 साल 30 साल झेड़ो कयो त अञा अॻिते असां भला पंहिंजो नसुल त कोन ख़तमु कराईंदासीं। हे हर भर जेका वतन दा तूर जेको बि असली हिन में करे थो किरदारु 7-8 केसनि में घुरबला मोहम्मद बख़्श मेतलो हेतिरी ॾाढी त सॼो ॼाड़ रुॻो झेड़ा जे कढ सॼो ॾींहुं माण्हुनि सां वते थो शैतानगिरी कंदो झेड़ो कराईंदो। इहो जेको आहे त झेड़ो करण में त नुक़सानु थींदो ॿिनि हिंदुरुनि जो ॿियो छा थींदो। असां त इहे था चऊं त बाबा तव्हां जांच करायो जेकॾहिं असांजो को बि माण्हू मुलविस थिए थो इन खून में जेका सज़ा असांखे गवर्नमेंट ॾे असां क़बूल आहे। भई असां उन में मुलविस ई न आहियूं हे बेगुनाह हर बार असांखे रुॻो ॾिठो था कनि। असां सभु क़यादत खे जेके बि आहे असांजी पंहिंजो पीपल्स पार्टीअ जी उन्हनि खे बि चऊं था त बाबा तव्हां जांच करायो हुकूमत तव्हांजी आहे तव्हां SP साहब जांच कराईंदो सॼी ख़बर पइजी वेंदी न। असांजे मुलविस आहियूं त असांखे सज़ाऊं मिलनि न। जे असां मुलविस ई न आहियूं बेगुनाह था असांखे खून में इन्वॉल्व कनि त पोइ त असांजो हक़ आहे त असां कंहिं वॾे वसारनि ऑफिसरनि खे अपील कयूं था त असांजो मसइलो हल कयो।